नाज़रीन आवाज़ न्यूज़ में भलीकार हूँ यहाँ संझा सैयद अल्लाह से हेडलाइंस तरफ। शेख रशीद खूनी लॉन्ग मार्च वारो बयान वापस न वरितो त खेसि घर मां निकिरण न ॾींदुसि। वफ़ाक़ी घर वज़ीर राणा सनावला जी वार्निंग से नसवणाए त इमरान खान एमनेस्टी स्कीम फरागोगी लाइ आंदी हुई। पुरमन लॉन्ग मार्च जो यकीन न ॾियारियो वियो त कानून हरकत में ईंदो। असांखे आज़ाद थिए 73 साल गुज़री विया आहिनि। इमरान खान गुज़िरियल ॾींहुं आज़ादी जी मुहिम शुरू कई। अॻूणो वज़ीर आज़म फरागोगी जो वकील बणियो आहे। हुकूमत वटि नवाज़ शरीफ जी सज़ा घटि करण जो इख्तियार आहे। उस्मान बोज़दार रुगो नाले जो वॾो वज़ीर हो। हिननि मुखालफ़नि ते केस दाख़िल करण खां सवाइ ॿियो कम ई न कयो। मुस्लिम लीग नून पंहिंजी असलियत ते अची वई आहे ऐं उन जो असल चेहरो साम्हूं अची वियो आहे। कूड़ा केस ठाहिया पिया वञनि। जेतिरियूं गिरफ़्तारियूं करणियूं आहिनि कयो, जेतिरो तशदुद करणो आहे कयो। राणा सनावला सुभाणे बदिरां अॼु ई गिरफ़्तार करे। असां तयार आहियूं। अॻूणे घर वज़ीर शेख रशीद जो राणा सनावला जे बयान ते रद्द अमल संदसि चवणु त मुल्क जूं हालतूं गंभीर आहिनि। 31 मई ताईं हालतूं अहम आहिनि। मुल्क बचाइण लाइ असांखे इलेक्शन जी तारीख़ खपे। नियाज़ी मुल्क में डफेड़ पखेड़णु चाहे थो। जेको माण्हू सोग में हूंदो आहे उहो पंहिंजा होश विञाए वेहंदो आहे। वफ़ाक़ी हुकूमत ऐं इत्तेहादनि जी कोशिश आहे त मुल्क खे ॾेवाली थियण खां बचायो वञे। कराची खे तोहफ़ो ॾियण वञी रहिया आहियूं। ॾींहं राति कमु कंदासीं। ट्रांसपोर्टर्स जे नाले ते असांखे तनक़ीद जो निशानो बणायो वियो आहे। ऑरेंज लाइन जो नालो अब्दुल सत्तार ईदी सर्विस रखियो वियो आहे। इतलाफ़ वारे सूबाई वज़ीर शर्जील इनाम मेमण जी प्रेस कॉन्फ्रेंस चवे थो 100 सैकड़ो कोशिश घुर्जे। मां हर ॿिए ॾींहुं कम जो मुआइनो कंदुसि। हीउ मनसूबो 4.2 मिलियन जो आहे। जल्द बसूं पहुचण शुरू थी वेंदियूं। प्रोजेक्ट ते फंड 100 सैकड़ो सिंध हुकूमत ॾिना आहिनि। असां मनसूबे ते जंगी बुनियादनि ते कमु करणु चाहियूं था। इमरान खान सोग में आहे ऐं शाम ग़रीबा मल्हाए रहियो आहे। वापडा चेयरमैन लेफ्टिनेंट जनरल रिटायर्ड मुज़म्मिल हुसैन ऐं MD PTV आमिर मंजूर पंहिंजनि उहिदनि तां इस्तीफ़ा ॾेई छॾी। वज़ीर आज़म शहबाज शरीफ अशतर औसाफ खे अटर्नी जनरल मुक़रर करण जी मंज़ूरी ॾेई छॾी। अशतर औसाफ अॻूणे वज़ीर आज़म नवाज़ शरीफ जे दौर में बि अटर्नी जनरल रही चुको आहे। वफ़ाक़ी हुकूमत पंजाब जे गवर्नर उमर सरफराज़ चीमा खे तब्दील करे अॻूणे वफ़ाक़ी वज़ीर बलीगुर रहमान खे गवर्नर पंजाब बणाइण जो फ़ैसिलो करे वरितो। वज़ीर आज़म शहबाज शरीफ जी एडवाइस ते मुस्लिम लीग नून सां तालुक़ रखंदड़ बलीगुर रहमान जो नालो गवर्नर लाइ सदर खे उमाणियो वियो। पीपल्स पार्टी ऐं PDM में इख़्तिलाफ़ इस्तीफ़ाउनि ऐं बेइतमादी जी रिथ ते पैदा थियो। PDM वारा चवंदा हुआ त इस्तीफ़ाउनि ॾियो पर असां चयो त बेइतमादी जी रिथ आणींदासीं। इमरान खान असेंबली टोड़ण चूंडूं कराए पिए सघियो। नियाज़ी चवे थो त गुज़िरियल साल जुलाई में खेसि बेइतमादी जी रिथ बाबति ख़बर पई। 15 मई ते कराची में वॾो इज्तिमा कंदासीं। जॻह जो ऐलान बाद में कयो वेंदो। सूबाई वज़ीर सईद गनी जी प्रेस कॉन्फ्रेंस चई इमरान खान जहिड़ो नालाइक़ वज़ीर आज़म अॻु कॾहिं न ॾिठो। सिंध में पानी जो शदीद बहरान। कोटड़ी बैराज में 59 सैकड़ो पानी में घटिताई हुअण सबबि फसलनि जी पोखाई लाइ पानी जी फ़राहमी बंदि कई वई। सखर बैराज में 48 सैकड़ो पानी में घटिताई अची वई। कोटड़ी बैराज जे कंट्रोल रूम इंचार्ज जो चवणु आहे त अप स्ट्रीम में पानी जी आमद 5090 क्यूसेक आहे। डाउन स्ट्रीम में पानी 205 क्यूसेक आहे। आई सिंध में पानी की खोट 50 सैकड़ो ताईं पहुची वई आहे। पानी की खोट बाबति इरसा जवाज़ ॾियणायो आहे त डैम ख़ाली थी चुका आहिनि। जेकॾहिं पानी की खोट आहे त सभई सूबा बराबरी जी बुनियाद ते खोट शेयर कनि। उम्मीद आहे त 12 मई खां पोइ पानी गुडू ताईं पहुचणु शुरू थी वेंदो। थल ऐं जलालपुर कैनाल ठाहिण जी का बि गुंजाइश न आहे। मुल्क में पानी की खोट आहे। कैनाल ठाहिण बंदि कया वञनि। आबपाशी खाते जे सूबाई वज़ीर ॾियाम ख़ान शोरो जो आवाज़ TV जे रिपोर्टर सां ॻाल्हियूं।